ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وحبيبنا ونبينا محمدا عبده ورسوله. أما بعد، فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الرحمن علم القرآن خلق الإنسان علمه البيان. الشمس والقمر بحسبان والنجم والشجر يسجدان والسماء رفعها ووضع الميزان ألا تطغوا في الميزان وأقيموا الوزن بالقسط ولا تخسروا الميزان. والأرض وضعها للأنام فيها فاكهة والنخل ذات الأكمام والحب ذو العصف والريحان. فبأي آلاء ربكما تكذبان؟ خلق الإنسان من صلصال كالفخار وخلق الجان من مارج من نار. فبأي آلاء ربكما تكذبان؟ رب المشرقين ورب المغربين. رب المشرقين ورب المغربين. فبأي آلاء ربكما تكذبان؟ مرج البحرين يلتقيان. مرج البحرين يلتقيان بينهما برزخ لا يبغيان. فبأي آلاء ربكما تكذبان؟ صدق الله المولانا العظيم. دل جے گہرائی اساں
ईमानी जज्बे सां पंहिंजे रहबर साईं पंहिंजे आका साईं पंहिंजे महबूब रहनुमा माखी ऐं मिस्रीअ खां वधीक मिठे नाले वारे साईं हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दरूद शरीफ दिल जे गहराईअ सां पढ़ण फरमायो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मां भाया पियो पंहिंजे ज़हन में त सियारे जी मौसम आ, टेम भी रात जो चढ़ंदो तो वञे। मांखे मुजाहिद घट तइदाद में सुस्त नजर ईंदा, पर हिते जो आयुम त पिंडाल भरियल नजर आयो, सब जज्बे सां नजर आयो। मां चुम त वाह जो मुजाहिद अञा शौक़ में वेठा। ॾिसण सां मुंहिंजी लूह लूह ठरी पई। दुआ आहे त रब साईं इन ई जज्बे सां असांजो ताल्लुक़ हिन हस्तीअ सां क़ाइम ऐं दाइम रखे, जीअं हित कठे थियाऊं अॻे जहान में बि ईअं ई कठे फरमाए जन्नतुल फिरदौस में। ॾाढी खुशी थी आहे जो तव्हांजे हिन ॻोठड़े में क़ुरान मजीद जा नो निहाल शहजादा हाफ़िज़ थिया आहिनि, जिन जूं दस्तारूं तव्हांजे आॾो थियूं। ज़ाहिर में त हिननि खे रुमालनि जा पटका बदिराया विया, हक़ीक़त में इहे हीरनि ऐं लालनि ऐं मोतियुनि जा हिननि जे मथां ताज रखिया विया आहिनि। दुआ थो कयां रब सभिनी जे बचनि खे क़ुरान मजीद जो इल्म नसीब फरमाए। मदरसा दारुल हुदा फुरकानिया उस्ताद खुदा बख्श मोहतरम मुकरम वाजिबुल एहतराम साईं खुदा बख्श खोसो साहब जिन बचड़नि खे नो निहालन खे कुरान मजीद हिफ़्ज़ पढ़ायो। दुआ थो कयां अल्लाह साईं मजीद उन्हनि खे अञा दीन में कुरान मजीद जे इल्म में तरक्की नसीब फरमाए। हज़रत साईं मीर मोहम्मद खोसो साहब जिन जे एतमामीअ सां मदरसो हलंदो आहे ऐं जेके जेके भी ताउन कंदा आहिनि, दुआ आहे त रब साईं सभिनी खे अजर अज़ीम अता फरमाए। ॻोठ रईस वाली ॾिनो खोसो जा गैरतमंद रहवासी हो, कुरान मजीद सां मोहब्बत इहा ॼणो रब रहमान सां मोहब्बत उन जो कलाम। अजीज भाइरों ऐं बुजुर्गो, धरतीअ खां वठी करे आसमान ताईं, आसमान खां वठी धरतीअ ताईं, पहिरे आसमान खां वठी अर्श ताईं, ओभर खां वठी ओलह ताईं ऐं ओलह खां वठी ओभर ताईं, ॾखण खां वठी उत्तर ताईं, उत्तर खां वठी ॾखण ताईं, हिकिड़े पाणीअ जे कतरे खां वठी दुनिया जे वॾे समुंड ताईं, नंढड़ी पथरीअ खां वठी दुनिया जे वॾे ऊंचे पहाड़ ताईं, इंसान जे पेरनि खां वठी मथे ताईं, मथे खां वठी पेरनि ताईं, सिज ते, चंड ते, सितारनि ते, ज़मीन ते, जानवरनि ते, जीतनि ते, जरासीमनि ते, जिन्ननि ते, मलाइकनि ते, जावी चीज़ तव्हांखे नज़र थी अचे। न सभ जे मथां सिर्फ़ अल्लाह साईं जो कंट्रोल आहे। उन्हनि खे बणाइण वारो बि अल्लाह आहे त हलाइण वारो बि अल्लाह। साफ लफ्ज़न में फरमाई तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। हर
हर शइ आहे ई मुंहिंजे हथ में जा चीज़ तव्हांखे नज़र थी अचे इहा सभु ठहियल आहे इन सभु शइ जे ठाहिण वारो हिकिड़ो ई साईं आहे जंहिंजो नालो ॾाढियां चओ जंहिंजो नालो अल्लाह साईं आहे सब शइ खे वजूद बख़्शण वारो उहो ई साईं आहे हिकु आसमान न ॿ आसमान न टे आसमान न चार आसमान न पंज आसमान सत आसमान बग़ैर थंबे चुणीअ जे बग़ैर आमद तरौना बग़ैर थंबे चुणीअ जे सत आसमान पंहिंजे कुदरत कामला सां बिहारियूं वेठो आहे الذي خلق 7 سماوات طباقا ما ترى في خلق الرحمن من تفاوت فارجع البصر هل ترى من فطور ثم ارجع البصر كرتين ينقلب إليك البصر خاسئا وهو حسير मुझे आसमान दे निहारे वरी निहार मुझे आसमान में तोखे को ऐब नजर नहीं दो न तोखे आसमान जो रंग फिटल नजर ईंदो न तोखे आसमान डरियल नजर ईंदो न तोखे आसमान जंगियल नजर ईंदो न तोखे आसमान टुटल नजर ईंदो न तोखे आसमान झुकियल नजर ईंदो जीअं रब रहमान आसमान ठाहियो अॼु ॾींहं ताईं आसमान उहो ई बीठो आहे धरतीअ खां वठी पहिरें आसमान ताईं 500 साल जो सफ़र आहे पहिरें आसमान खां वठी ॿिए आसमान ताईं 500 सालनि जो सफ़र आहे ॿिए आसमान खां वठी साईं फरमायो तेज़ रफ़्तार सवारीअ जे हिसाब सां ॿिए खां वठी टे खां वठी चौथे ताईं हर हिकु आसमान में 500 सालनि जो सफ़र आहे उन्हीअ खां पोइ सिदरतुल मुंतहा आहे 500 सालनि जे सफ़र जी विथी आहे उन्हीअ खां पोइ अर्श मुअल्ला आहे 500 सालनि जे सफ़र जी विथी आहे उन खां पोइ 70,000 नूरी पर्दा आहिनि हर हिकु पर्दे में 500 सालनि जी विथी आहे साईं फरमायो 70,000 नूरी पर्दनि खां बि मथे मां वञी रब रहमान जो दीदार करे आयो या एडी वडी दुनिया साईं फरमायो मां मेराज ते वियुसि मांखे हिकु शख्सियत नजर आई जेका कुर्सीअ ते वेठल हुई पर हिननि ॿिन्ही गोॾनि जे विच ते मांखे 14 तबक नजर आया 7 आसमान 7 ज़मीनूं उहे उन जे गोॾनि जे विच में नजर आया उहा एडी वॾी कदावर शख्सियत हुई मां पुछा कि हीअ केरु शख्सियत आहे मांखे जवाब मिलियो इज़राइल अलैहिस्सलाम साईं फरमायो मां सलाम कयोमांसि मांखे ख़ुश आमदीद कयईं मां चयोमांसि ॾे त हवाल तुंहिंजो निज़ाम कीअं थो हले चईं मां पंहिंजे निज़ाम खे थो ॼाणियां जेका रब मूंखे ॼाण ॾिनी आहे बाक़ी ॿियो जेको निज़ाम आहे उनखे मां नथो ॼाणियां पंहिंजो निज़ाम साईं पाण थो ॼाणे प्यारे साईं फरमायो मूंखे उनजे हिकिड़े हथ में हिकिड़ो वण नज़र आयो साओ साईं फरमायो उनजे ॿिए हथ में मूंखे हिकिड़ी तख़्ती नज़र आई उहो घड़ी वण में निहारे पियो घड़ी तख़्तीअ ॾे निहारे पियो मां चयोमांसि वण छा आहे ऐं हीअ तख़्ती छा आहे मूंखे जवाब में चई साईं हे वण हे रिज़्क़ आहे हर हिकु इंसान जो रब रहमान जंहिंजो रिज़्क़ हलाए थो हुन जा हिते सावा पन आहिनि हितां हिकिड़ो पन सुकण शुरू कंदो आहे मां उथलाए पुथलाए ॾिसंदो आहे जंहिंजो रिज़्क़ धरतीअ ते खुटंदो आहे उनजो नालो मां वल्दियत वालिदैन जो नालो लिखियलु हूंदो मां वरी हेॾे तख़्तीअ ते निहारे उनजे नाले ते लिख ॾेई उनजो रूह कब्ज़ कंदो आहियां साईं रब जी महिरबानी आहे जो अञा मूंखे कमु सवलो करे ॾिनो अथई साईं फरमायो मूंखे इसराफील अलैहिस्सलाम एॾो वॾो मलाइक नज़र आयो पाण साईं फरमायो दुनिया जो जेतिरो बि पाणी आहे झरन वारो पाणी
खूहन वारो पानी, वाहन वारो पानी, दरियान समुंडन वारो जेतरो भी मतलब पानी आ साईं फरमायो खणाए जे कने इसराफील अलैहिस्सलाम मलाइक जे मथा मथे ते हारे वने त हिक फुड़ो थी भी न वहे एडो वडो रब रहमान मलाइक ठायो आ। एडी वडी दुनिया साईं फरमायो मां मेराज ते विस पेरे आसमान ते पेरा माखे फरिश्तो नजर आयो जेको कुकड़ जे कालब में हो, जेजी मुंडी अर्श सां भी लगे, जेजी ईची याकूत ऐं मरजान जी माखे सफेद कलर में दिसण में आयो। साईं फरमायो तस्बीह पढ़े त 14 तबकन जी तस्बीह सां गूंजी पिया वञे। साईं फरमायो पढ़े बो सुब्हानल मलिकिल कुद्दूस डाडिया चो शौक अञा जज्बे सां चो सुभान। साईं मेराज ते अचण खां बाद में मेराज जे इनाम इकराम इज्जत हासिल करण खां बाद में साईं फरमायो सारी जिंदगी मां मोहम्मद अरबी के वरी इन कुकड़ जे दिसण जी हसरत रही। वाह जो मिठी बोलीअ सां रब जी तस्बीह पढ़े पियो। मां पुछा जिब्राइल दाही साथी सूरत नजर अचे जैसे यो फरिश्तो आ जेको रब रहमान कुकड़ जे कालब में बनायो आ, जेको हिते तस्बीह पढ़ंदो आ त दुनिया जे तख्ते ते जेतरा मुर्गा आहिन उहे सब बांगा ॾियण शुरू कंदा आहिनि। केडी वडी साईं जी दुनिया है। यो हिकड़ो ई साईं आ जे बगैर सुतूनन जे 7 आसमान बनाया, जे पानी जे मथा जमीन विछाई। वाह जो कुदरत कामला सां हर शइ पंहिंजे कंट्रोल में कयूं पियो आ। साइंसदान था चवनि दुनिया जो जेको समुंड आ उन जी धरतीअ खां 50 फुट सतह मथे आ। वाह जो कारीगर जी कारीगिरी आ, जेको पानी धरतीअ खां 50 फुट मथे आ पर धरतीअ ते नथो वहे, अमुर मञू बीठो आ। कंहिंखे ताक़त ई न आहे उन साईं जे अमर खां इनकार करे, तॾहिं त साफ लफ्ज़न में फरमायनल कुव्वत लिल्लाह जमीआ। सब ताक़त मुंहिंजी आ। समुंड में हिकड़ी जाइ अहिड़ी आ जो हिकड़ो पानी तव्हांखे अछो नज़र ईंदो, ॿियो तव्हांखे मेरो नज़र ईंदो। उते बनू ना ॾिनल, उते बंद ना बदल। हेॾा वारो पानी हेॾे वञे, हेॾा वारो हेॾे वञे। पानी पाणीअ में दाख़िल थियण सां ई रंग मटाए थो। उते जो उते पाणीअ में दरार आ। तव्हां इंटरनेट वारा माण्हू हो, तव्हां मोबाइल वारा माण्हू हो, तव्हां सर्च करे ॾिसो जंहिं समुंड जे इन दरार जो रब साईं ज़िक्र कंदे फरमायो मरजल बहरैनी यल्तक़ियान बैनहुमा बरज़खुन ला यबग़ियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। शौक में जो सुभान अल्लाह। वरी हुन जी कारीगिरी त ॾिसो, जीअं जेको पली सघे उनखे उअं थो पाले। जानवर जीअं पली सघनि उन्हनि खे उअं थो पाले। माण्हू जीअं पली सघनि उन्हनि खे उअं थो पाले। जिन जीअं पली सघनि उन्हनि खे उअं थो पाले। जीत जीअं पली सघनि उअं थो पाले। फरमायो मा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदअहा कुल्लुन फी किताबिन मुबीन।
बीजाए फरमाए इन्नल्लाह हुवर रज़्ज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन। सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम किनारे ते बीठो आ पानी जे ते ॾिठई त क़िबला वात में दाणू खयूं थी वञे अंदरा ट्रां ट्रां कंदो ॾेडर निकिरी आयो किनारे ते जी वात पटे उहा क़िबल उन ॾेडर जे वात में हली वई का घड़ी वो ॾेडर अंदर पानी में हलियो वियो कुछ देर खां बाद में वापस आयो सागो ही वात पटे हुआ क़िबल बाहर निकती सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम पैगंबर के रब जो मान ॾिनो जो सब मखलूकात जी बोली ॼाणींदो चेतो या अय्युहन्नास उल्लिमना मंतिक़त तैर व ऊतीना मिन कुल्लि शै इन्ना ज़ा लहुवल फ़ज़्लुल मुबीन। सॾु कयईं क़िबल खे क़िबल मुतवज्जे थी साईं फरमायो क़िबल छा मंज़र ॾिठम तूं त भला जे वात में वई मरण जे लाइ वरी कीअं जीअरी जागंदी ॿाहिरि निकिती आ उहा क़िबल थी चए साईं अंदर पाणीअ में हिकिड़ी मखलूक अल्लाह रब रहमान मुंहिंजी ड्यूटी रखी आ मां दाणू खणी करे ॾेडर जे वात में पहुचंदी आ ॾेडर मूंखे खणी हली उते सुरंग में वात पटीनो आ मां ओॾे वञी करे अंदर पाणीअ में जेका मखलूक आ उते रिज़्क पहुचाईंदी आहियां इहो सभु इंतज़ाम रब ओ मूसा जी साईं ए पहाड़ी नजर थी अचे वरी झिंब नजर थी अचे इन में हणो लठ हुकुम थियो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम ने में लठ हई वा झिंब बध थी पई त अंदर ॿियो पत्थर हो ॿी झिंब हुई साईं फरमायो मूसा इन्हीअ में बि हण उन्हीअ में हई त अंदर टी झिंब पई फरमाए से इन्हीअ में हण जॾहिं टी झिंब भॻी त अंदर सैयदना मूसा अलैहिस्सलाम ॾिठो हिकिड़ो जीता जंहिंजे वात में साओ पन पियो आहे जेको चॿाड़े थो साईं फरमायो मूसा रिज़्क जो मां ज़ामिन आहे ॾिस टिनि झिंबनि में बंदि जीत खे कीअं थो रिज़्क खारायां तॾहिं त फरमायूं वमा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदअहा कुल्लुन फी किताबिन मुबीन। दुनिया वारा था चवन जेको तांखे सिज जो नजर अचे यो सिज धरती खां 13 हिसा वडो आ वाह साईं तुझी कारीगरी अलाए कीअं तो हलाए न सिज में असांखे पेट्रोल विझे नजर आयो आ न सीएनजी न डीजल 13 हिसा धरती खां वडो सिज दुनिया जे अंदर 204 मुल्क असांजो पाकिस्तान आहे जंहिंमें 4 सूबा आहिनि असांजी सूबे सिंध जी धरती हाणे खां असां कराची सफ़र कयूं त सुबुह थी वेंदी सुबुह खां सफ़र कयूं त राति थी वेंदी 550 किलोमीटर में ॾींहुं सॼो हलियो वेंदो वाह जो साईं पानी कुदरत कामला सां तो हलाए हेडो वडो हिंदुस्तान हेडी वडी चीन 204 मुल्क चंद कलाकन में वाह जो सिज जी रफ्तार रखी त दुनिया वाला साइंसदान था चवन 1 कलाक में सिज 12 लाख किलोमीटर तय कंदो आहे कारीगरी त सही ॾिसो न هو الذي جعل الشمس ضياء والقمر
والقمر نورا وقدره منازل لتعلموا عدد السنين والحساب और 9 सिज रोज ॾिसण वारो चंड जूं तारीखां बि उहो गणाईंदो अथव मींहुं वसाइण वारो बि उहो ई साईं आहे रिज़्क़ फुटाइण वारो बि उहो ई साईं आहे और इंसान भी सारी दुनिया छड़े करे पंजे पंजन छन फुटन वारे वजूद ते त नजर कर गलीज पानी मु लखियणो लाल उनी बनायो थी शाह में हाणे शाही छड तकब्बुर छड आकड़ छड वडाई छड मां जेतरा थी सगनी उन साईं जा शुक्राना कर जे तोखे मौत पर कयो आ जे तोखे पाड़े जो वडो कयो जे तोखे स्कूल में टीचर कयो जे इदारे जो एहतमाम तोखे ॾिनो जे मस्जिद शरीफ जो पेशमाम तोखे बणायो जे तोखे चेयरमैनी ॾिनी जे तोखे काउंसलरी ॾिनी जे तोखे हयादार पर्देदार न्याणियुनि जो अबो बणायो जे तोखे शहजादनि पुटड़नि जो अबो बणायो जेतिरा थी सघनि उन्हीअ साईं जा शुक्राना कर वाह साईं तुंहिंजी महिरबानी जो मां गंदे खे हीरो बणाए छॾी सोन जी पैदावार नाहे चांदीअ जी पैदावार नाहे हीरन लालन मोतियुनि जी पैदावार नाहे मिनाई शैइन खलक मिन नुतफा फरमाया अवलम यरल इंसान अन्ना खलकनाहु मिन नुतफा मिन نطفة فإذا هو خصيم مبين शौक़ में जो सुभान अल्लाह मुझी स्पीड मु के अंदाजो जरूर छे उन मां वाइस कलाक कंदुसि तां भी मूंसां सुभान अल्लाह जे जज्बे सां मल्हायो सुभान अल्लाह चवण सां जन्नत में वण लगंदो आ उन बाने जे नाले सां जंहिंजी शाम 500 मेलन ताईं हूंदी आ अॼु एडी सुभान अल्लाह कयो जो अॼोकी सुभान अल्लाह जे सदको जन्नत में तव्हांजा बाग ठही वञनि फरमाए सुम्म खलक़ना नुतफ़त अलक़तन फखलक़ना अलक़त मुज़ग़तन फखलक़ना अलमुज़ग़त इज़ामन फकसवना अलइज़ाम लहमा ثم أنشأناه خلقا آخر فتبارك الله أحسن الخالقين ठाहे वरी ठाहे خلقه فقدر अखियूं तुंहिंजूं हिक जेतिरियूं कई फ़क़द्दर जी माना कन तुंहिंजा हिक जेतिरा कई हथ तुंहिंजा हिक जेतिरा कई बाहूं तुंहिंजूं हिक जेतिरियूं कई जंघा ऐं पेर तुंहिंजा हिक जेतिरा कई अम्मा जे पेट में तोखे उञ पई लॻे साईं तो फरमाए तोखे पाणी मां पोइ पीआरिया अम्मा जे पेट में तोखे बुख भी लगे तुझी बुख वारी जरूरत मां पर पूरी क्या छो जो साईं तो फरमाए जाते कोई न ॾिसंदो आ मां उते भी ॾिसंदो आहियां इन्नहू हुवा समीउल बसीर टे उदाई पान फरमाए यखलुकुकुम फी बुतून उम्महातिकुम तो न सुभान अल्लाह
असांजो बाबा साईं शहीद तबलीग हजरत मौलाना साईं अब्दुल रज़ाक मेखो साहब भी सजी जिंदगी वाइज हिन हस्ती में करे असां भी इंशाअल्लाह इन मोकलासीं। हदीस कुदसी रब साईं एडो के आवाज ते तवज्जो न दींदो आ जेडो रब कुरान मजीद जे आवाज ते तवज्जो दींदो आ। यखलुकुकुम फी बुतून उम्मातिकुम। हा 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 वडा खुश नसीब जो टोलन जा टोला जथन जा जथा जमातुन जो जमातूं तहां जा नूरानी चेहरा दिसण जे लाए दीदार करण जे लाए धरती ते लई आया हुंदा। अज तहां जा बुक खणी नाम लिखंदा हुंदा त हिन महफिल में केरा मथे वञी शायदि ॾियूं। साईं फरमाइदुनि शायद थियो हिन महफिल जे सदको मां माफ़ी भी ॾींदोमान राज़ी भी थींदोमान जन्नती भी बणाईंदोमान। जिए तहां मथे ते कयो था आसमान ते सितारा चंड तहां के चमकंदे दा नजर अचन। अज मथी मखलूकात तहां के ॾिसंदी हूंदी त तहां भी अज उन्हनि खे सितारनि वांगे हिन हस्तीअ जे सदको चमकंदे नजर ईंदा हूंदा। फरमाई यखलुकुकुम फी बुतून उम्मातिकुम खल्क़म मिन बाद खल्क़िन फी ज़ुलुमातिन सलास। केड़ी त तुझियूं अखड़ियूं ठाए केड़ा त तुझा गिटड़ा ठाए चपड़ा त पंहिंजा ॾिस कन्नड़ा त पंहिंजा ॾिस। अमर जे पेट में बाड़ो ईंदो आ मां तकलीफ़ां ॾिसंदी आ सूरन मथा सूर ईज़ावन मथा ईज़ाव। पर वाह जो कारीगर तुझी जोड़ जोड़ी वाह जो खालिक तोखे ठाहियो। अल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा। बार जो दुनिया में आए सुम्मा सबील यस्सर। अम्मा जे पेट में ईंदो है अम्मा तुझे के इज़ाव कदें बुखार कदें दिल में सूर कदें मगज़ में सूर कदें केड़ी तकलीफ कदें केड़ी तकलीफ। वरी दुनिया में अचण जो टाइम आयो त साईं तो फरमाए सुम्मा सबील यस्सर। मां मेहरबानी कई मां दुनिया में आए नानू नानी त खुश थिया ॾाॾो ॾाॾी त खुश थिया मामा चाचा त खुश थिया फूफियूं ऐं मासियूं त खुश थियूं बाबे त मिठाइयूं विरायूं। पर 9 महीना जे तोखे मां पेट में सांभियो दुख ॾिठा। दुनिया में आए तुझो सूंह भरो चमकंदड़ तुझो बाकंदड़ चेहरो ॾिसी करे अम्मा खां 9 महीननि जा थकई लही विया। मुझियूं मेहरबानियूं त ॾिस मुंहिंजा प्यार त ॾिस। अम्मा जे पेट खां ॿार आए त राबा पियो करे रड़ियूं पियो करे कुआं कूका पियो करे। अम्मा जे सीने मां साईं तो फरमाए खीर जूं मशीनियूं मां हलाए ॾिनियूं मां। ॾाढियां ॾाढियां जो सुभान अल्लाह। अमल जो खीर छड़ायो मां तव इन्न लकुम फिल अनआम लइब्रा नुस्क़ीकुम मिम्मा फी बुतूनी मिन बैन फर्थ मिन बैन फर्थ व दमिल लबना खालिसन साइगल लिश्शारिबीन। मुझा बना अम्मा जो खीर छड़ायो मां 2 सालन में त वरी मां तोखे चौपाए माल जे खीर जो इंतजाम करे ॾिनो मां। अदा जेके हिते वेठा हो एतरा ही जमिया हो कि नंढड़ा जमिया हो।
असाने तो सफ़ा नंढड़ा जमंदा आहिनि मथां हिते वॾ भरा जमंदा हुजनि। मुझे बना पंहिंजो उहो ज़मानो त यादि कर जॾहिं तोखे हथ ताहा पर कम जा न अखियूं अथऊं पर कम जूं न सुञाणे न सघनि, ज़ुबान त हुई तुंहिंजी ॻाल्हाए न पई सघे, पैर त हुया पर तुंहिंजा पंध न पिया करे सघनि। अल्लाहुल्लज़ी ख़लक़कुम मिन ज़ुअफ़िन ثم جعل من بعد ضعف قوة يوم माया जो तुझे सब कमजोरियों आस्ते आस्ते हटाई न हुयस तोखे वधाई न हुयस। का खबर के नबी पे तो मां ॾींहं जो तो वधायास या रात जो तो वधायास, वधाईंदे वधाईंदे जवानी जे मंज़िल ते पहुचाए वरी शादी जे लायक बणाए घर वारी वारो करे मां बचन ॿारनि जो पीउ बणाए छॾियो मां। अल्लाहु जअल लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा वजअल लकुम मिन अज़वाजिकुम बनीन वहफदतन वरज़क़कुम मिन अत्तय्यिबात। छड़ो वाड़ियों ऐं वलर न वधाया मां बल्कि उन्हनि जे रोज़ी रोटीअ जो बि इंतज़ाम करे ॾोटरा ॾिना मां त उन्हनि जी रोज़ी, पोटरा ॾिना मां त उन्हनि जी रोज़ी, पुट न्याणियूं उन्हनि जी रोज़ियुनि जो इंतज़ाम, इहा सभु मुंहिंजी महिरबानी। इन साईं जी वहदानियत सम्झाइण जे लाइ, इन साईं जी मार्फत जे लाइ, इन साईं जे अहकामात जे अमल कराइण जे लाइ दुनिया जी ज़मीन ते 1,24,000 नबी सगोरा सभिनी इहा दावत। आख़िर में मिठी अम्मा आमना साईं जो लाल आयो जंहिंखे रब साईं ख़ातम नबी जो ताज पाराए मोकिलियो। उन बि दुनिया में जी महिनत माण्हू इंसान हुन पीर जो त सजदो न कयो, हुन कुबे जो त सजदो न कयो, हुन क़ब्र जो त सजदो न कयो, पर सभ खां वॾी इज़त रब मांखे ॾिनी आहे, मुंहिंजो सजदो बि न कयो। साईं कंहिंजो कयो जे उन जो सजदो कयो जंहिंजो मां मोहम्मद सजदो कंदो आहियां। या अय्युहन नास उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। या अय्युहल्लज़ीना आमनु रुकऊ वस्जुदू वअबुदू। आमनु रुकऊ वस्जुदू वअबुदू रब्बकुम वफ़अलुल खैर लअल्लकुम तुफ्लिहून। वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। साईं तो फरमायो इंसान तो के पैदा ही मां पंहिंजी इबादत जे लाइ कयो आहे, पंहिंजी ज़िंदगी खे खेल तमाशे में न गुज़ार। साईं तो फरमाए तुझे पैदा थियण जो मक़सद ही मुंहिंजी इबादत करणु। ॿिए जे हथ में कुछ आहे ही न, सब मुंहिंजे दर जा पेना, सब मुंहिंजे दर जा फ़कीर। नबी यूनुस अलैहिस्सलाम मच्छीअ जे पेट में फाथो मांखे छॾ। नबी ज़करिया अलैहिस्सलाम खे पुट जी ज़रूरत पई मांखे छॾ। हुए वेचारी पर्देदार हयादार बीबी मरियम कमरे में बंद ही बुख वञ लॻस मांखे छॾ के मां उते जीव करे रोज़ी ऐं मेवनि जो इंतज़ाम करे।
ओ अयूब अलैहिस्सलाम चावर बीमार तोड़े नबी पर बीमारी जे लाए जान छडाण जे लाए बीमारी मां शिफा हासिल करण जे लाए साईं तो फरमाए माखे सजो कुरान मजीद भरो रात खपी वी पर उन जी वाखा न खुट 23 सालन जो लथल कुरान मजीद मां जे अदना तालिबुल इल्म में केड़ी ताकत आ ता के बुधाए अगे त पा न त मणन की मोटा जेतरो थी सके वसाईं सा ताल्लुक जोड़ियो दिसो तो वो ता सा केडा प्यार थो करे केडियूं त मेहरबानियूं कयूं थई ता जे करे जिन होडे कावड़ी जी विया साईं फरमायो सजदो कर के न कनम सड़े पियो पचे पियो जले पियो अरे वडे वडाई साथे कई ते जान खैरुम मिन खलक़तनी मिन नार व खलक़तहु मिन तीन बाकी बाय मां इनके मिट्टी में उठाई मां दर्जे में मथे आ न बाय रोशन चमके मिट्टी पेरन में धरती साईं फरमाए जो इब्लीस लईन तड़जी वन तू शाम भलवा बायो मिट्टी जा वेठो तो मिसाल दे भलो आज के मां अल्लाह भलाई जो ताज नसीब किया मलाइकन में जो तजालु फिया मन युफ्सिद फिहा व यस्फिकु दिमा मलाइकन जो सही फसाद कंदा जमीन में रतियूं वाईंदा सही फरमायो मां जैसा ही जेकन इबादत जे लाए थो पैदा करें त नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लक असां जो तुझी तस्बीह था पढ़ूं असां जो पाकाई था कयूं असां जो जिक्र अज़कार नमाज़ था पढ़ूं साईं ओ साईं असां जा नथा वणन मलाइका जो माण्हू पैदा कने साईं फरमान कुल्लुन क़द अलिम सलातहु व तस्बीहह ताजा भी सजदा रुकू नमाज़ जिक्र अज़कार ॾिसी रहियो आया पर हिन माण्हू इंसान जी मान मंज़र ही फिराली आ ओ मलाइको ताजो 20,000 साल वारो सजदो एक तरफ मुझे बामले इंसान जो 3 दफा सुभान रब्बियल आला वालो सजदो बे तरफ ताके 20,000 साल वारे सजदे जो एतरो सवाब न ॾींदो मां जेको मां पंहिंजे बामले इंसान के 3 तस्वीरन वारे सजदे जो सवाब ॾींदो मां प्यार तो ॾिसो न जो ओ मलाइको जलोन बचो न नौज़र पेश न कयो मागे ॾाढा प्यारा मुझो हिकड़ो बानू रात जो सुम्ही निंड करे त 20 मलाइक पहरेदार थी भी रहो मिठड़े मोहम्मद साईं के वरी जुदा पार साईं जन हुई रहमतुल्लाह अलैहि पर फरमाइस फबिमा रहमतिन मिनल्लाहि लिंत लहुम वलौ कुंत फद्दन गलीज़ल क़ल्बि लंफद्दू मिन हौलिक फ़अफ़ु अन्हुम वस्तग़फ़िर लहुम ओ असांजा प्यारा भी बतांगे जेका वडी नेमत नबूवत वारी नसीब फरमाई आ इन्हीं जे आधार ते माजन खा राजी रहजो इनन खा कसब कायूं जरूर थीनियूं पर फ़अफ़ु अन्हुम वस्तग़फ़िर लहुम इनन के माफ़ भी कयो इनन जे माफ़ीअ जे लाइ मां खां दुआ भी घुरजो तां जी घुरियल दुआ के कबूल करे मां हिनन के माफ़ी ॾींदो रहा केड़ो तो सोणो ठायो
ताके रब दोज़ख जे लाइ ठाहियो ई न दोज़ख ज़ोरी ज़ोरी न कयो रब ता सभिनी खे बिश्त जे लाइ ठाहियो आहे बिश्त तव्हांजे इंतज़ार में केॾा त सुहिणा साईं फरमायो हिक हिक बाने सां रब रहमान 70 मायरनि खां वधीक प्यार कंदो आहे चओ न सुभान अल्लाह बानो हिकिड़ो दफ़ो अल्लाह करे सॾु कंदो आहे त साईं जी रहमत हर हिक बाने जे लाइ 40 दफ़ा मुतवजे थींदी आहे चओ न सुभान अल्लाह ब वज़ीफ़ा ॿुधाया रब पाण सां तालुक़ मज़बूत करण लाइ ब वज़ीफ़ा ॿुधाया रब साईं पंहिंजी क़राबत ऐं मोहबत तांगे ॾियण जे लाइ अमल तां कयो मोहबत मां कयां सिबग़त अल्लाह व मन अहसन मिन अल्लाह सिबग़ व नहनु लहू आबिदून दुनिया में घड़ाई रंग दुनिया में घड़ी हुई मोहब्बत पर सब का निराली मोहब्बत रब रहमान जी आज चो न सुभान अल्लाह के मानो मोहब्बत कंदो आ लव मैरिज कसम बस जमीन कुर्बान करम तुझे मुझे जानड़ी तुझे मथो अबो हमा कुर्बान कर बाहर भेनर कुर्बान कर जड़ी उन जो थी पवंदो आहे निकाह या भजी सजी ये कालो मुंह कंदा आहिनि 8 ॾींहंनि खां पोइ हिक ॿिए खे चवंदा आहिनि त भेणा सूर जहिड़ी शिकिल थी तुंहिंजी शिकिल मूंखे वणे ई न दुनिया जी जेका भी मोहब्बत आहे उनखे रिवर्स किया पहिरियों ॾिस त नई जवाननि जी नई दोस्ती आहे साईं हथ पकड़े था घुमनि 2 हफ़्तनि खां पोइ चवंदा इहो सूअर इहो मुनाफ़िक़ इहो धोखेबाज़ वाह वाह तुंहिंजी दोस्तीअ खे सलाम उन्हीं साईं सां मोहब्बत कर जंहिंजी मोहब्बत जो रंग ई निरालो आहे जेतिरी मोहब्बत कंदो वञे जेतिरा ज़िक्र अज़कार करे जेतिरी निमाज़ां पढ़े तेतिरा अखियुनि तां पर्दा हटाए निराला अंदाज़ तोखे ॾेखारींदो रहे वरी उन शौक़ में वञे इबादत खे वधाईंदो वञे आख़िर उन मक़ाम ते पहुचाए या नज़र खणी निहारे त मथे तोखे मलाइक बि उॾरंदे नज़र अचनि या उहा मोहब्बत आहे जंहिंखे रिवर्स गियर न आहे वेंदो घिरंदो वेंदो वेंदो मोहब्बत जो मज़ो ईंदो वेंदसि चस लॻंदसि चवंदो मौला तुंहिंजी राति खपी वई मुंहिंजी निमाज़ न खपी आहे अमा फातिमा ई चवंदी हज़रत अली साईं चवंदो हज़रत उस्मान ई चवंदो साईं तुंहिंजी राति हली वई सियारे जी राति हली वई असांजी इश्क ऐं निमाज़ क़ुर मजीद जी तिलावत न खुट बरस्ता बुधाई रब रहमान बतरीका बवजीफा नहीं फरमाया अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्र वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन शौक में जो सुभान अल्लाह बस मुझे आखिरी कलमात इश्क कुरान मजीद जे में जो सुभान अल्लाह साईं तो फरमाए मां मदद वठो मुझो प्यार हासिल कयो मुझो कुर्ब हासिल कयो एक सब्र सां बे नमाज सां इन बिनी गालन ते अमल कंदो इरादे मुताबिक दिल की जायज मुराद पूरी कंदो सब्र माना शा अदा तुझो चाचो तुझी जमीन कब्जो करे न चेस बस इन शय जो नालो सब्र न आहे अदो तुझो तुझी जमीन हेठों कयूं पियो आहे ऐं कुझु बि न चेस वतों तोखे चवंदा हक़ न वठे इन शय जो नालो सब्र न आहे
ऐं तोसां को घर में विढ़ी वञे दग वेंदे तुंहिंजो मग़ज़ फाड़े तोखे चवंदा बस छॾे दरगुज़र कर सब्र कर इन शइ जो नालो सब्र न आहे हा जेकॾहिं हक़ जे हूंदे सूंदे तूं पंहिंजो हक़ पंहिंजे इरादे सां छॾेसि थो साईं फरमायो मां मोहम्मद ज़ामिन रब खां हक़ वठी ॾींदोमांव बाक़ी शरीयत में तव्हांजा इहे हक़ लॻनि था तव्हां उन्हनि खां वठी सघो इन ते तव्हांखे सब्र जी तलक़ीन न ॾींदासीं पहिरियों उनखे पाण वञी चयो अदा चाचा मुंहिंजा वॾा भाउ तोतिरे हक़ आहे मुंहिंजो ॾे जेकॾहिं नथो सम्झे त हली ॿ ॻाल्हियूं कर बीठो त ॾे न बीठो त बस नथो अचे तव्हां सां कंहिं ॻाल्हि में त चार पाड़े वारा मोकिलियोसि उन्हनि सां बि नथो अचे कंहिं ॻाल्हि में त चार दोस्त मोकिलियोसि उन्हनि सां बि नथो अचे कंहिं ॻाल्हि में त चइनि क़ौमनि जे वॾड़नि ॾे वञो उन्हनि खे हिनखे खुटाईंदा अचो आख़िर अदालतूं आहिनि वञी उतां इंसाफ़ वठण जे लाइ महिनत कयो इंशा अल्लाह हक़ वारे जी मदद रब रहमान जज्बाती थी झट में हथियार न खणजन वावेला न कजे उभार न कजे उन में माण्हू खोट खाए पाण खे झट में जवाबदार न कजे दुनिया जे अंदर तौर तरीक़ा आहिनि साईं फरमायो जे माण्हू में बुर्दबारी आहे उनखे अल्लाह साईं दुनिया जूं सभु भलायूं नसीब करे जे माण्हू में बुर्दबारी ऐं बर्दाश्त न आहे उहो दुनिया जी सभिनी भलाइनि खां महरूम थी साईं सब्र तो फरमाए दो सब्र माना शा तफसीरन में अचे तो सब्र मा मुराद या तुझो नफ्स दे तो बदकारी कर जिना कर शराब पी नशो कर जुआ कर व्याज खा रिश्वत खा दुनिया जे तरफ तो के गुनाह जे तरफ माइल तो करे पर तू नफ्स के चे तो यो गुनाह जो कम न कनो साई नाराज़ी हो माके कम उहे करना जमे साई राजी थी पे हिकु इहो पंहिंजे नफ्स खे कंट्रोल में आंदई सब्र कई ऐं ॿिए नंबर ते नमाज़ जो पाबंद रहे इंशाअल्लाह तुंहिंजी रब सभु मुराद पूरी फरमाए नमाज़ कायम रखो नमाज़ तव्हांजो डायरेक्ट ये मोबाइल तान डायरेक्ट मिलाइंदा हो न केने इन नमाज तां जो डायरेक्ट अल्लाह सां ताल्लुक जोड़े छड़ी डायरेक्ट सलाम सलाम ये शौक कंदा बाहिरों जाओ पंधु कर अल्लाह अकबर कई तमन हलियो दुनिया खां ताल्लुक कटजी वियो रब रहमान सां ताल्लुक जुड़ी वियो साईं तो के मरहबा मरहबा शेरे खुदा साईं फरमायो मागे जन्नत में एतरो मज़ो नहीं दो जेतरो मस्जिद शरीफ में मज़ो ईंदो आ साईं भला छा हिकमत आ शेरे खुदा साईं फरमायो जन्नत में सुख सहूलत जो सामान हूंदो ते नफ्स खुश थींदो मस्जिद जे लाइ रब रहमान तो फरमाए बानू मस्जिद में ईंदो आ मां बाने के रब ॾिसंदो आ त रब खुश थींदो आ मुंहिंजे नफ्स खां वधीक मां अलीअ जी इहा ख़्वाहिश आहे त रब ख़ुशि थिए जेतिरो मूंखे टाइम मिलंदो आहे मां अली मस्जिद में वेही ज़िक्र अज़कार ऐं नमाज़ पढ़ंदो आहियां नमाज़ जी नेकी लिखी चओ इंशाअल्लाह पंहिंजे पालनहार सां ताल्लुक जोड़ींदा उन जी महिरबानी केतिरियूं घणाए केतिरियूं घणाए तव्हां वरी लीका ई लंघे था पर भाई साईं तो फरमाए मुंहिंजा बाना प्यार त ॾिस वजालना नौमकुम सुबाता तोखे निंड कराए तुझे ज़हन खे ताज़ो कंदो मां तुझे करे निंड ई नथो कयां जागाई जागा तो चओ न सुभान अल्लाह ला ताखुदुहु सिनतुन वला नौम मुंहिंजा बाना मां जागाई जागा तो ॾींहं जो जेके सॾ कया तब जी कयूं आहे रात जो मजदूर ओ हारियो नारियो बोड़ा जवान तू सुमी निंड कर अध रात जो अख खुलई सॾ तू कजाए जी सां जवाब मानी न माए उजीब दावत दाई इज़ा दआ
के पंजन उम्मतन के दिल जाए दे जेके पुछनींदा रब काथे इज़ा सालक इबादी अन्नी फइन्नी क़रीब खुशी में कहो सुभान अल्लाह साईं तमाम वेझो तो साईं फरमायो तमाम वेझो अल्लाह साईं साईं हर वक्त वेझो आया के मल चो न सुभान अल्लाह कलंदर साईं जा बांधोड़ी कलंदर देव्या अरे रात जा 10 थिया दरगाह बंद थी भिटाई साईं जा बांधोड़ी भिटाई साईं देव्या अरे रात जा 11 थिया दरगाह जो दर अदा फकीरो गेट बंद अदा छोरो खोलियो मिले ज़ियारत अदा गेट बंद ताजो उन्हीं साईं सा ताल्लुक जंहिंजा दरवाजा रहमत जा बंदी नाहन थींदा जंहिंजी का टाइमिंग नाहे जेतिरो रात जे पोएं हिस्से में ईंदे रहमान साईं तो फरमाए तेतिरो वधीक प्यार ॾींदो मां जेके रब के पुकारींदा आहिनि उन्हनि जे लाइ त 24 कलाक दरवाजा खुलियल ई खुलियल आहिनि बाक़ी जेके हेॾे होॾे भिटकंदा उहे ॿाहिरि खां पोइ काॾे वञनि फरमायो वहुव माकुम अय्यमा कुंतुम मुंहिंजा बानड़ा ओ मुंहिंजी बानी तू दिल जाए कर बके मिया तभी तो सा कठे आ कच्चे मिया तभी तो सा कठे आ शहर में आया बाराड़ी में आ वारिये जे बेटन में आया पहाड़ जे चोटिन ते आ विच समुंद्र जे सीरन में आया जहाज में फिजा में थोड़ा में साईं तो फरमाए मां सेकंड भी तो खां परे ना आया थींदो हर वक्त तो सा जाते काथे कठे ही कठे आ साईं कठे ता है वेझड़ाई केतरी है भी वेझो है भी वेझो है साफ लफ्ज़न में फरमाए नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद ओ मुझा बना तो खां सावरी तो खां लुकी वारी रग पर आमा अल्लाह वधीक वेझो है इन्नहु अलीमुम बिज़ातिस सुदूर तुझे दिल जे राज़न के भी साईं तो फरमाए मां ॼाणींदो एड़े साईं सां निभाईंदो सच्चा थी हलंदो हिकु करे मञींदोस इबादत सिर्फ उन जी कंदो उहो साईं राज़ी हिकड़े ही तरीके ते थींदो मिठड़े अम्मा आमना साईं जे लाल जी पैरवी कयो सुमण खां वठी उथण ताईं घुमण महल रिश्तन जे हलण चलण महल विरासत महल खाइण पीअण महल हर मामलात में साईं जे हुक्म जी ताबेदारी कयो इंशाअल्लाह रब रहमान राज़ी थींदो पर मां दुआ इहा तो कयां अल्लाह तां सभिनी खां असां सभिनी खां एड़ो राज़ी थे जो जन्नत जा 8 ही दरवाजा असां के सड कन वलिमन खाफ मकाम रब्बी जन्नतात फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकल्लिबान ही दुनिया सब दरिया कोको तारों तह में हिकड़ी लहर लोभ जी बियो आतश जो आड़ा जिन रिझायो अल्लाह से तरी विया हिन तार मां विटाई साईं तो फरमाए जे भाई जोगी थिया तरेली खणी नरुल वेढ़े चादर वजूद के कर हेकड़ाई जो हुल तुम पान है अमुल पो छो तो पिने पिनागन हां दुनिया आखिरत जो फिक्र आडो रखी विटाई साईं तो फरमाए
छॾे वेंदो सभ को जॾहिं वेंदो साह छॾे वेंदो सभ को जॾहिं वेंदो साह न रहंदी का संगत न रहंदो को चाह उहा पोख का जेका कम अचे क़ब्र में रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम मुंहिंजा मौला मेहरबान साईं या अरहमर राहिमीन अल्लाह साईं नो निहालन शहजादन जंहिंजी दस्तार बंदी थी या अल्लाह साईं उन्हनि खे मज़ीद क़ुरान पाक जे फन में महारत नसीब फरमाए उलूमन में महारत नसीब फरमाए जेके साथी उन्हनि जा पढ़नि था उन्हनि खे बि कामयाबी नसीब फरमाए उस्तादनि जे ऐं ख़िदमत गुज़ारनि जे एहतमाम संभालींदड़नि जे दर्जात खे बुलंद फरमायो ही वॾो अज़ीम शान प्रोग्राम या अल्लाह साईं जंहिं जंहिं जी जहिड़े बि क़िस्म जी महिनत ऐं तामुन रहियो सभिनी खे अजर अज़ीम अता फरमायो या अल्लाह साईं जेके बि आया घड़ी आया सवा या यको मल्हायूं पे या जिन ॿुधो घरनि में अमड़ियुनि भेनरुनि या अल्लाह सभिनी जे अज़ीज़नि ते पहुचराए सवाब उन्हनि जे दर्जात खे बुलंद फरमायो क़ब्रुनि खे मुनव्वर फरमायो बागात नसीब फरमायो या अल्लाह से असांजूं सब कमियूं कोतायूं मदायूं पंहिंजे रहीमे जे आधार ते माफ़ करण फरमायो असांजे लाइ बंदगी आसान बणायो सोने महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके भलायूं घुरियूं सब भलायूं नसीब फरमायो जिन बुराइनि खां पनाह घुरियूं अल्लाह असांखे उन्हनि सभिनी बुराइनि खां पनाह नसीब फरमायो कलमे ते रहाए कलमे सां अज़ीम शहादत सां रुख़सत फरमाए जो या अरहमर राहिमीन अल्लाह जंहिंजे दिल में जायज़ तमन्ना हुजे पंहिंजे फज़ल ऐं करम सां उन जी जायज़ मुराद पूरी फरमायो या अल्लाह साईं हुब्बुल वतन मिनल ईमान धरतीअ जी मोहब्बत ईमान जो हिस्सो आहे या अल्लाह असांखे बि पंहिंजी धरती प्यारी आहे या अल्लाह असांजे धरतीअ जे मईशत खे खुशहाल बणायो असांजे मुल्क पाकिस्तान खे अमन जो गहवारो बणायो सच्चा हुक्मरान नसीब फरमायो या अल्लाह साईं मुल्क पाकिस्तान जी धरतीअ समेत पूरे दुनिया जे धरतीअ ते इस्लामी निज़ाम नाफ़िज़ फरमायो या अल्लाह जेके वीचारा मरीज़ आहिनि उनखे सेहत कामिल नसीब फरमायो या अरहमर राहिमीन अल्लाह साईं जेके वीचारा मुसीबतुनि में कहिड़ी बि मुसीबत आहे कर्ज़ जी या ॿी का या अल्लाह सभिनी खे मुसीबतुनि मां निजात नसीब फरमायो या अरहमर राहिमीन अल्लाह साईं औलाद साले बणायो सभिनी जी जिन खे न आहे उन्हनि खे साले औलाद अता फरमायो या अल्लाह जेके न्याणियुनि पुटड़नि जे रिश्तनि लाइ परेशान आहिनि उन्हनि जे लाइ सुठनि रिश्तनि जो इंतज़ाम फरमायो सभिनी जो ताल्लुक़ हिन हस्तीअ सां गहरो करणु फरमायो सभिनी जो ताल्लुक़ पंहिंजी ज़ात सां गहरो करणु फरमायो सभिनी के पंहिंजो कुर्ब ऐं प्यार नसीब फरमायो सभिनी खे इबादत ऐं तिलावत जी लज़्ज़त नसीब फरमायो या अल्लाह असां सभिनी जा ॿई जहान सोना बणायो जिते भी मुसलमान फ़लस्तीन समेत मज़लूम आहे फ़लस्तीन समेत जिते भी मज़लूम मुसलमान या अल्लाह मज़लूम मुसलमाननि जी मदद ऐं नुसरत फरमायो वरी वरी असां सभिनी खे उहे प्रोग्राम नसीब फरमायो जाते तव्हांजे रहमत जो वॾो फड़ो मींहुं वसंदो आहे रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम आमीन बिरहमतिक या अरहमर